जामशोर में हथियारबंदनि जो हमलो जंहिंमें फायरिंग में नौजवान ज़ख़्मी थी पियो। संदसि भेण खे अगवा कयो वियो आहे। अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। वाक़िअ पेश आयो आहे जामशोरे में, जिते हथियारबंदनि हमलो करे फायरिंग कई, जंहिंमें नौजवान ज़ख़्मी थियो आहे। संदसि भेण खे अगवा कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। जामशोरे में आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर अली मुराद चांडियो खां। जी अली मुराद, कहिड़ा तफ़सील आहिनि? वाक़िए जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, जामशोर में हथियारबंदनि हमलो करे नौजवान के जख्मी करण खां पोइ संदसि भेण के अगवा करे विया आहिनि। जामशोर सेवण इंटरसाइवे रोड ते मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग करे फयाज़ बिरोही वल्द मोहम्मद रफ़ीक बिरोही के जख्मी करण खां पोइ संदसि भेण कोमल ज़र बीबी के ज़बरदस्ती मोटरसाइकिल विहारे पाण सां वठी विया। अहिड़ी वीडियो हिकु वाटोड़ो रिकॉर्ड करे वरिती, जेका सोशल मीडिया ते तेज़ी सां वायरल थी रही आहे। ऐं जॾहिं ज़ख्मी नौजवान के लम्स इस्पताल जामशोर मुंतक़िल कयो वियो आहे। इन सिलसिले में जामशोर पुलिस जो चवणु आहे त ज़ख्मी नौजवान फयाज़ बिरोही जेको आहे उन ॿुधायो आहे त खोखर बरादरी सां संगावती तकरार हलंदड़ आहे। संदसि धुर जे ज़मीर ऐं अमीर खोखर जामशोर सेवण इंटरसाइवे ते ओचितो हमलो करे मूंखे पिस्टल फायर करे ज़ख्मी करण खां पोइ मुंहिंजी भेण कोमल खे अगवा करे विया आहिनि। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मुंहिंजी भेण खे जेको बाज़ियाब करायो वञे। मां ॿुधाईंदो रहां त पुलिस इहो बि चयो आहे त मामले जी वधीक जांच करे रहिया आहियूं ऐं वारस जीअं ई पहुता त मामले जो केस पिणु दाख़िल कयो वेंदो। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अली मुराद अपडेट करण लाइ।